नाज़रीन बुलेटिन जो सिलसिलो जारी है। तव्हांखे आम ख़बर ॾींदा हलूं त रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस में एहतसाब अदालत पारां शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज शरीफ़ ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। नवाज़ लीग जे सदर शहबाज शरीफ़ ऐं पंजाब असेंबली में अपोज़िशन लीडर हमज़ा शहबाज शरीफ़ तरफ़ां ॾोह क़बूलण खां इनकार कयो वियो आहे। एहतसाब अदालत पारां नेब जे शाहिदनि खे 27 अगस्त ते तलब कयो वियो आहे। क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻुवान शहबाज शरीफ़ चयो आहे त मूं मुल्क जी ख़िदमत कई, अरब रुपयनि पिया चेक ॾिना, हिक पाई जी बि करप्शन नाहे कई। नाज़रीन हिकु ॿी रवां खे आम ख़बर ॾींदा हलूं त रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस में एहतसाब अदालत पारां शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज शरीफ़ ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। नवाज़ लीग जे सदर शहबाज शरीफ़ ऐं पंजाब असेंबली में अपोज़िशन लीडर हमज़ा शहबाज शरीफ़ तरफ़ां ॾोह क़बूलण खां इनकार कयो वियो आहे। एहतसाब अदालत पारां नेब जे शाहिदनि खे 27 अगस्त ते तलब कयो वियो आहे। क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻुवान शहबाज शरीफ़ चयो आहे त मूं मुल्क जी ख़िदमत कई, अरब रुपयनि पिया चेक ॾिना, हिक पाई जी बि करप्शन नाहे कई।